मेड़ मां ख़बर ईंदा हलूं त मेड़ बी सेक्शन पुलिस जा छापा फुरन। चोरन पुलिस मुक़ाबलनि जे केसनि में घुर्बल ॾुआरी गिरफ़्तार। SHO बी सेक्शन मेड़ कमरुद्दीन तुन्यो पुलिस अटाला साण करे फुर चोरनि जे केसनि में घुर्बल ॾुआरी जवाबदार सज्जाद अली पुट अली गौर सोलंकी वेठल भंड मोहल्ला मेड़ खे हिकु पिस्टल गोलियुनि समेत गिरफ़्तार करे संदसि मथां 2 केस दाख़िल करे गिरफ़्तार करे लाकअप कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील बुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहड़ मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रसूल उर्फ फारूक अहमद। जी अब्दुल रसूल, वधीक तफ़सीलुनि सां आगाह कजो। मेहड़ बी सेक्शन पुलिस जा छापा चोरनि मुक़ाबलनि में केस में घुर्बल ॾुआरी गिरफ़्तार। SHO बी सेक्शन मेहड़ कमरुद्दीन तुन्यो पुलिस अटाला साण करे फुर चोरनि केसनि में घुर्बल ॾुआरी जवाबदार सज्जाद अली पुट अली गौर सोलंकी वेठल भंड मोहल्ला मेहड़ के हिकु पिस्टल समेत गिरफ़्तार करे संदसि मथां ॿिया केस दाख़िल करे लाकअप करे छॾियो। ॿिए तरफ़ SHO बी सेक्शन कमरुद्दीन तुन्यो अवामी न्यूज़ खे ॿुधायो त जवाबदार आदि ॾुआरी आहे। पुलिस मुक़ाबलनि फुर चोरनि केसनि में घुर्बल आहे। संदसि गिरफ़्तार करे संदसि वटां पिस्टल हथु कयो वियो आहे। हिन चयो त ही नामी गिरामी ॾुआरी आहे, ही वॾी गैंग सां गॾु आहे। इनशाअल्लाह हिनखे गिरफ़्तार कयो वेंदो। जॾहिं त ॿिनि खे SSP दाबदू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक़सूद सख़्त हिदायत बैदि कार्रवाई जारी आहिनि। कंहिं बि ॾुआरी खे बख़्श न कयो वेंदो। वॾी महिरबानी तफ़सीलुनि सां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।